अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। मारो मिट मली रजा सबैमो सरदार मारो मिट मली रजा सबैमो सरदार हशर वेल हिसाब में जॾहिं मोहिबत थींदा महदार उते लोयल वारा लख हज़ार पर मारूम जल हिकिड़ो। सुभान अल्लाह। मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी दादी आई अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी करका मेहर मुरीदते। सुभान अल्लाह।
बगदाद शहर दी की निशानी ऊंचियां लम्बियां खजूरा हो चन मेरे पुरजे पुरजे जिमें दर्जी दियां लीरा हो हुन लीरा दी गले पा के कफनी मैं तो रलसा संग फकीरा हो बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हो। सुभान अल्लाह वाह सुना वाह। हमदई सलात खां बाद स्टेज ते वेठल जी वकार सादात सगुरा स्टेज जा सिंगार काबिल एहतराम कदर गिरामी उलमाए किराम व हुफ़ज़ाए किराम स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी जलसे जा मीज़बानो ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजां अल्लाह वारन जे शान में नाज़िल थियल मशहूर आयत सगोरी तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह इन्ही तिलावत कयल आयत सगोरी जो तर्जुमो तफसीर ऐं तशरीह ऐं इन्ही आयत करीमा जे मातहत अल्लाह वारन जो जिक्र बिलखुसूस जई जवान जी अज 11 शरीफ आ महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज ला मकानी किंदील नूरानी हैकल यजदानी गौस समदानी सैयदना व मुर्शिदना सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जो जिक्र पाक शुरू खां साईं जो तारुफ साईं जो नसब घरानो साईं जा वालिदैन इंशाअल्लाह उन्हनि जो जिक्र आवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अॼोको ही प्रोग्राम असांजे खुश नसीब भा अदा अब्दुर रहमान साहब अदा मोहम्मद जावेद साहब ऐं सॼी ख़ासि कैली बिरादरी वारनि जे ताउन सां मल्हायो पियो वञे जंहिंमें असां तव्हां सभु शरीक आहियूं। अल्लाह ताला जी रात शल 11 वारे पीर जे सदके हिन पाड़े खे आबाद शाद रखे सॼे इब्राहिम हैदरी जे मथां बरकतूं रहमतूं अल्लाह से वसाए अवां जेके भी आया हो अल्लाह से अवां जा घर वेड़ा वसाए रखे रब करीम अवां जूं नंढियूं वॾियूं मुश्किलातूं आसान फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो जीअं त टाइम भी काफ़ी थी चुको आहे हे 11 शरीफ जो प्रोग्राम आ 11 लफ्ज सिंधीअ जो आहे ऐं 11वीं लफ्ज उर्दू ज़ुबान जो आहे। 11 ऐं 11वीं शरीफ जेको असां चवंदा आहियूं आम तौर पर असां में इहा मशहूर साईं गौस पाक जी 11 आहे। छा वरी घणनि दोस्तनि खे ख़बर कान्हे उहे वरी चवंदा भई 11 ये 11वीं इहा किथां माण्हू कढी आहे। असल में साईं महबूब सुबहानी गौसल आज़म दस्तगीर जो जेको विसाल जो ॾींहुं आहे तारीख़ आहे उहा आहे 11 रबिउ सानी। त उन तारीख़ जे निस्बत सां साईं जे उर्स मुबारक जो नालो ई 11 पइजी वियो। सिंधी ॿोलीअ में भाई 11 शरीफ आहे साॻियो उर्स जीअं बुज़ुर्गनि जा उर्स थींदा आहिनि उहो साॻियो उर्स आहे। इहे हिंदुस्तान में उर्दू वारनि में वरी 11वीं शरीफ मशहूर आहे। बहरहाल असल में साईं जो ही मेन उर्स वारो महीनो आहे। वॾी 11 शरीफ वारो
ही महीनो मुबारका जंहिंमें आशिक़ साईं जा अक़ीदतमंद मुरीद सब साईं जी यारी मल्हाईंदा आहिनि। पर उलमाए किराम फरमाइनि था भले कंहिंजो बि मुरीद हुजे, भले कहिड़े बि बुज़ुर्ग सां तालुक हुजे, पर जे चाहे थो त मूंखे कमा हक़ हू फैज़ मिले तो उनखे भी दस्तगीर जी यारी शरीफ करनी पवंदी। सुभान अल्लाह। दस्तगीर बादशाह जी यारी में हिस्सो वठणो पवंदो, छो त पाण वलियन जा सरदार आहिनि। यारी शरीफ जो मकसद इहो हूंदो आहे त असां गॾु थी हिकु जाइ ते पीरान पीर सोने बादशाह पीर जो जिक्र कयूं, उन्हनि जो तारुफ पेश कयूं। जेके हर साल ॿुधनि था अल्लाह से उन्हनि खे दोबारा सवाब अता फरमाईंदो। पर जेका असांजे जेका नई जवान नस्ल जेका उभरी ईंदी आहे उन्हनि खे बि ख़बर पए त इन्हनि अल्लाह वारनि जो शान मक़ाम छा आहे, इन्हनि इस्लाम जे लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो वग़ैरह वग़ैरह। इहो मक़सदु हूंदो आहे। पोइ जॾहिं असां अहिड़ी महफ़िल क़ाइमु कंदा आहियूं, कंहिं बि अल्लाह वारे जो ज़िक्र कंदा आहियूं त रब उन ज़िक्र जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे, असांजे मथां रहम करम फरमाईंदो आहे। इहा नियत खणी बादशाह पीर जी यारी बि मल्हाई आहे, इन में शरीक बि थिया हूं। अल्लाह से मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए। मुंहिंजे प्यारे महबूब मदनी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइमु कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जी बारगाह अक़दस में मोकिलियो जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पए। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला दी रात बाबरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह। सुभान अल्लाह। खबरदार बेशक अल्लाह वारा ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो दुनियावी खौफ ख़तरो न आहे। सुभान अल्लाह। वला हुम यहज़नून, दुनिया में त बेफ़िक्रा आहिनि पर महशर जे मैदान में जिते नफ़्सा नफ़्सी जो अलम हूंदो, सुठा सुठा परेशान हूंदा, उन दिहाड़े मुंहिंजो रब थो फरमाए मुंहिंजा दोस्त बाना ईंदा, उहे परेशान कोन हूंदा, उन्हनि जे चेहरनि ते मुर्कूं हूंदियूं, पाण आज़ाद हूंदा, ॿियनि जूं सिफारिशूं करे पंहिंजे अक़ीदतमंदनि खे बख़्शराए जन्नत भेड़ो पिया कंदा। सुभान अल्लाह। हिन आयत सगोरी में अल्लाह से फरमायो औलिया अल्लाह। औलिया अल्लाह फरमाए उन्हनि माण्हुनि जो रब करीम रद्द फरमायो आहे जेके जगह जगह ते चवंदा आहिनि त गैरुल्लाह 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 ॾे न वञो। अल्लाह ताला जी रात बाबरकात उन्हनि माण्हुनि जो रद्द फरमायो अला इन्न औलिया अल्लाह। खबरदार गैरुल्लाह इन्हनि खे न चओ, इहे त अल्लाह वारा आहिनि, इहे मां रब जा भलारा बाना आहिनि। सुभान अल्लाह। ये धारियां कोने, ये गैर कोने, बल्कि मुंहिंजा आहिनि, अल्लाह वारा आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि। इन्हनि जो इहो शान आहे जो इन्नल्लाह माअल मुत्तकीन, बेशक मां अल्लाह इन्हनि सां गॾु आहियां। इन्न रहमतल्लाह करीब मिनल मुहसिनीन।
आहिन मुंहिंजी रहमत भी इन्हनि सां गॾु आहे इन अल्लाह मा अल्लज़ीन तक़ौ वल्लज़ीन हुम मुहसिनून बेशक मां अल्लाह इन्हनि मोहसिननि बाननि सां गॾु आहियां मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इन्हनि खे धारियूं तसवर न कजो इन्हनि खे गैर न चइजो बल्कि ये मुंहिंजा आहिनि लिसानुल फुकरा सैफुल्लाह इन्हनि जूं ज़बानूं मां रब जूं तलवारूं आहिनि मलहुल मौला फलहुल कुल्लो जंहिंजो रब उन जो सब मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो ये मुंहिंजा दोस्त बाना आहिनि ये मुंहिंजा वली बाना आहिनि इन्हनि सां दोस्तियूं कयो इन्हनि जी सोबत मोहबत में अचो इन्हनि सां निस्बतूं क़ाइम कयो ये तव्हांखे दुनिया में भी कम ईंदा त आखिरत में भी अव्हांखे कम ईंदा सुभान अल्लाह कुरान पाक जी आयत अल अखिल्ला यौमइज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन रब करीम जी ज़ात फरमायो खबरदार ऐ दुनिया वारो क़यामत वारे दिहाड़े अवां जूं मिटियूं माइटियूं अवां खे छॾे वेंदियूं को अवां खे क़यामत जे दिहाड़े कम कोन ईंदो अवां खे कंहिंजी दोस्ती कम कोन ईंदी मौला का त अहिड़ी दोस्ती ॾसो को त अहिड़ो रिश्तो ॾसो जो असां दुनिया में उन्हनि सां नीअ जो नातो ॻंढियूं जेके असां सां क़यामत में निभाइनि अल्लाह पाक फरमायो इल्लल मुत्तकीन हाँ परहेज़गारनि जी दोस्ती अल्लाह वारनि जी दोस्ती मुंहिंजे ज़ाकिर बाननि जी दोस्ती उन्हनि सां दोस्तियूं रखो इहा दोस्ती अव्हां खे दुनिया में भी कम ईंदी त आखिरत में भी कम ईंदे सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो जन बुजुर्गन जो जन अल्लाह वारन जो अवां कुरान हदीस जे रोशनी में मुख्तसर जिक्र ॿुधो इन्हनि सभिनी जो सरताज वो जवाना जंहिंजी अॼु यारहीं शरीफ़ आहे सुभान अल्लाह जन अल्लाह वारन जो जिक्र जो आहे उन्हनि सभिनी जो अॻवान सरवान बादशाह पीर आहे प्यारा मुसलमान भाइरो संदन नालो मुबारक अब्दुल कादरा ॿियो नालो साईं जो महयद्दीन दीन खे ज़िंदा करण वारो साईं जा टोटल 11 नाला मुबारक आहिनि सुभान अल्लाह यारहीं शरीफ़ जे निस्बत सां साईं जा 11 नाला जेके तकरीबन किताबनि में लिखियल आहिनि उहे 11 भी नाला लिखी घर में लगाइबा आहिनि पाण सां गॾु रखबा आहिनि वॾी बरकत वारा वॾे रहम करम वारा उहे साईं जा नाला मुबारक आहिनि मुंहिंजा प्यारा से 11 आहिनि पर उन्हनि मंझां 2 मशहूर आहिनि जीअं मदीने जे साईं जा मुंहिंजा प्यारा दोस्त घणा नाला आहिनि सुफ़ाती पर 2 मशहूर आहिनि आसमाननि में अहमद ज़मीन ते मोहम्मद त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियनि जा सरकार आहिनि 2 नालनि सां मशहूर आहिनि इहे सोनू बादशाह पीर भी मुंहिंजा प्यारा 2 नालनि सां मशहूर आहे आसमाननि में आलम अरवाह में महयद्दीन जे नाले सां मशहूर आहे ऐं दुनिया में सैयद अब्दुल कादिर जीलानी जे नाले सां मशहूर सुभान अल्लाह साईं हिकु सैयद घराने में जन्म वरितो साईं जे वालिद साहब जो नालो आहे सैयद मूसा जंगी दोस्त साईं जे वालिद साहब जो नालो आहे मूसा जंगी दोस्त लक़ब आहे जॾहिं बि को इस्लाम ते ॾुखियो वक़्तु आयो त अॻ में तलवार साईं खणी मैदान में पहुचंदो हो इन जे करे नालो ई जंगी दोस्त पइजी वियो साईं जी कुनियत आहे अबू साले माना नेक पुट जो बाबो सोने गौस पाक जे बाबे हुअण सां माण्हू अबू साले चवण लॻा साईं जी अम्बल जो नालो आहे उम्मुल खैर कुनियत सैयदा फातिमा
रहमतुल्लाह ताला अलैहा साईं जे अमर जो नालो आ। पाण बाबे साईं जे तरफां हसनी सैयद आहिनि ऐं वालिदा यानी अम्मा जे तरफां साईं हुसैनी सैयद आहिनि। सुभान अल्लाह। हसनी फैज़ भी इते आ, हुसैनी फैज़ भी इते आ। प्यारा मुसलमान भाइरो, शुरू खां तारुफ करायल तां जो अचण वारनि खे ख़बर पए साईं गौसल आज़म दस्तगीर जे खानदान जे बारे में, साईं जे अमर साईं जे बाबे साईं जे बारे में मालूमात मिले। साईं जो बाबो साईं सैयद मूसा जंगी दोस्त आ। मुंहिंजा प्यारा वॾो अल्लाह जो प्यारो बानू, परहेज़गार बानू, ख़ुदा जो सैयद सगोरो। एॾी त परहेज़गारी जो हिकिड़ो दफ़ो पाण दजले दरिया जे किनारे खां अची रहिया हुआ, जा नज़र विधाऊं पाणीअ ते त हिकिड़ो सूफ़ आ जेको उन पाणीअ जे मथां तरंदो पियो वञे। उलमा किराम वेठा आहिनि, फ़िक़ह जो मसइलो आहे त का शइ जेकॾहिं लावारिस आहे उनजो को वारिस न आहे, ऐलान हेॾां होॾां उहा बि जे इस्तेमालु करे पोइ जॾहिं बि उनजो मालिक आयो त उनखे भरे ॾियणी पवंदी, पर उनजो इस्तेमालु जाइज़ आहे। ऐं दरिया में का शइ तरंदी वञे उनजो बि इस्तेमालु जाइज़ आहे। उन खां अलावा बाग़ आहे, उन बाग़ जो फल फ्रूट वग़ैरह उनखे खड़ो न हणे, धक हणी न केराए, बाक़ी ईअं पाण को किरी पियो आहे फल, उहो जेकॾहिं खाए त जाइज़ आहे, उनजे लाइ जाइज़ आहे। अॼुकल्ह आउं वरी हर तकिर में इहा ॻाल्हि कंदो आहियां, अगरि त हिते अवां वटि त कमद जूं मिलूं न आहिनि, पर ईअं हेठि लहंदा त पोइ अल्हम्दुलिल्लाह वॾियूं वॾियूं मिलूं आहिनि। पोइ इहे टालियूं कमद जूं गाॾियूं गुज़रंदियूं आहिनि, असां ॾिसंदा आहियूं रोड खां, अॻे छा हूंदो नंढा ॿार उन मज़ा लच्छूं करंदा, हाणे मूं ॾिठो आहे त अछियुनि ॾाॾियुनि वारा बि लही पिया आहिनि। छलल का टाली शहर मां गुज़रे, पोइ सभु चुंबड़िया पिया हूंदा, पट पटां। इहा ख़बर न आहे त चंद चुस्कारा कमद जे रस जा, पर मालिक ॾिसे पियो हराम माण्हू पियो खाए, यानी बग़ैर इजाज़त जे चङा माण्हू। टाली बीठी आहे त मुंहिंजा प्यारा चुंबड़ी पवंदा आहिनि, इहो मालिक जे बग़ैर इजाज़त जे इहो गन्नू चूसण खाइण, इहो मुंहिंजा प्यारा नाजाइज़ आहे। ॿ टे हुन चूसकारनि जे वास्ते पंहिंजे रब खे माण्हू नाराज़ करे वेही थो रहे। अल्लाह साईं खां पनाह घुरो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पंहिंजे दोस्तनि यारनि खे बि मसइलो ॿुधायो त इहो कमु नाजाइज़ आहे। बहरहाल मुंहिंजा प्यारा, हे तरीक़ो जाइज़ हुअण जे बावजूद पीरनि जे पीर बादशाह पीर जो बाबो साईं ओ सूफ़ ॾिसी हेठि लही पियो आहे। सूफ़ खणी मुंहिंजा प्यारा जो खाधाऊं त मारफत जा दरवाज़ा बंदि थी विया। अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कई, मुंहिंजा मौला ही छा? रब करीम फरमायो, सैयद मूसा परहेज़गारी जी दावा थो करी ऐं पराए बाग़ जा सूफ़ थो खाई, बग़ैर इजाज़त जे सूफ़ थो खाई। ऐं सैयद मूसा तेसिताईं दोस्ती जो नातो कटियल आहे, जेसिताईं तव्हां उन बाग़ वारे खां माफ़ी न वरिती आहे। उन बाग़ वारे खां माफ़ी वठो। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो, ही आ तक़वा, ही आ परहेज़गारी। असां त उठनि जा उठ खाई वियासीं। दादू ज़िले जो बुज़ुर्ग आहे साईं सैयद पुन्नल शाह रहमतुल्लाह, से रोज़े धणी बादशाह जो न्याणो आहे। साईं जो मुरीद हिकिड़ो कच्छ खां निकितो। अॻे बि शायदि मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त जीअं जो शहर खां ॿाहिरि निकितो त सोन जी गेनी ॾिठई, दिलि चयुसि त खणा सोन केरु छॾे। वरी सोचाई त कहिड़े मुर्शिद जो मुरीद आहियां, अलाए कंहिंजी गेनी आहे, जाइज़ आहे या ना जाइज़ आहे, कीअं खणा। पाण फरमायूं वञा मुर्शिद ॾे पियो मसइलो पुछी पोइ थो अची खणा। त वरी नफ़्स आहे, नफ़्स चयो त फ़क़ीर जेसि ताईं मसइला पुछींदे तेसि ताईं को वेंदुसि रोड़े।
जिस ताईं तू ईंदे करोड़े वींदो। बेटा साहब तो फरमाए शिकारी शिकार जो पिरह पचारूं कल किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कल पर मज़ो मारियो तन जिन मिरू मारियो माथ में। सुभान अल्लाह। नफ्स सलाह ॾिनी जेसि ताईं मोटी ईंदे तेसि ताईं को ॿियो खणी वेंदो। पोइ छा नफ्स सलाह ॾिनसि त कचो छेण मथां रखी हल, कचो छेण मथां ॾेई हल, जेसि ताईं मसइलो पुछींदे तेसि ताईं इहा शइ ढकी रहे। जॾहिं पाण फ़क़ीर साईं पुनल साईं वटि पहुतो, कचहरी थी, मुलाक़ात थी, जॾहिं ॿिया फ़क़ीर हलिया विया, वज वठी फ़क़ीर पुछियो मुंहिंजा कामिल मुर्शिद हिकिड़ो मसइलो ॿुधायो, रस्ते ते का शइ पई हुजे उहा माण्हू खणी वापराए त कीअं? साईं फरमायो फ़क़ीर इहो हिसो बि पुछ, इहो हिसो छो छॾियो पियो वञे त उनखे छेण सां ढकण बि जाइज़ आहे या न? सुभान अल्लाह। कामिल मुर्शिद दादूअ खां पे ॾिठो पंहिंजे मुरीद खे त गेनीअ जे मथां कचो छेण रखी रहियो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो, अल्लाह वारा एॾो त रब करीम खां डिॼंदा आहिनि, एॾो हुननि जे दिलनि में ख़ौफ़ हूंदो आहे। पाण फरमायो खणणु दरकार, पर छेण रखी हुनखे ढकण वारो मसइलो बि पुछ, इहो बि जाइज़ न आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हलाल हक़ जी रोज़ी खाओ, इंशाअल्लाह उन जी बरकत बि आहे। मुंहिंजा प्यारा बरकत त ॾिसो त जीअं असां ऐं तव्हां हिते त मुंहिंजा प्यारा शहरी आबादी आहे, पर तव्हां ॿाहिरां ॾिंडे वेंदो सारियुनि जी मौसम ईंदी आहे, कणक जी मौसम ईंदी आहे, पोइ मुंहिंजा प्यारा हारी पंहिंजे पलड़नि जा अन्न कढंदा आहिनि, बोरी अन्न जी कढी के बिझारण ठाहींदा आहिनि, के छत छतींदा आहिनि, मुठियूं भरे पंहिंजे बनीअ में सारियूं छतींदा आहिनि। मुंहिंजा प्यारा कणक वग़ैरह हुअण त ईअं खपे, असां बोरी अन्न जी पोखी आहे, बदिले में असांखे बोरी अन्न जी मिले, ॾेढ बोरी मिले, पर अल्लाह से फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना मुंहिंजे तवक्कल भरवसे ते हिकिड़ी बोरी पोखे हलियो आहे, साल ते मां तोखे खरा भरे ॾींदुसि, मां तोखे 2 बोरियूं भरे ॾींदुसि, खराड़ करे ॾींदुसि। अल्लाह से तो फरमाए मुंहिंजी मोट मुंहिंजी बरकत इहा आहे। सुभान अल्लाह। जे जायज़ तरीक़े सां हलंदे 5 रुपया हूंदा पर खुटाए न सघंदे। हाणे सऊदी अरब शरीफ़ जेके वेंदा हूंदा, मके पाक मदीने पाक, उन्हनि दोस्तनि खे ख़बर आहे त बरकत उते नज़र अचे थी। हालांकि असांजे हिसाब सां सिक्को महांगो आहे, पर तव्हां यकीन कयो असां वटि हिते 100 रुपया त गाॾी में खुलो कराए त चट स्टेज ते खुलो कराए त हिते ई हलियो थो वञे, पर सऊदी अरब जो सुहिणो पाक नोट रियाल जेकॾहिं 100 रुपया हुजे, वॾी ख़रीदारी न करे पर खाई कोन खुटाए सघंदो, खाई कोन खुटाए सघंदो, भले बोतलूं पीए, मानियूं खाए, सुठी मानी खाए, तब 100 जो नोट उते ख़त्म नथो करे सघे। मुंहिंजा प्यारा एतिरी जल्दी में असां वटि ख़बर ई कान थी पए 100 जे नोट जी, उहा आहे बरकत। रब थो फरमाए त तूं बि बरकत वारी कमाई खण ऐं पंहिंजो हलाल हक़ जी रोज़ी कमा, भले 10 रुपया हूंदा पर खाई न खुटाई, उनमें मां तोखे अहिड़ी बरकत विझ। पर जेकॾहिं हराम जी तण कंदे भले लख रुपया बि अची वञे, पर हेॾां होॾां हलियो वेंदो तोखे ख़बर ई कान पवंदी, तोखे ख़बर ई कान पवंदी। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन्हनि अल्लाह वारनि जे वाक़ियातनि मां असांखे बि इबरत हासिल करणु खपे। इहे बि मुंहिंजा प्यारा, इन्हनि खे बि दौलतनि जी ज़रूरत हुई, पर अल्लाह जे ख़ौफ़ खां उहा घुरंदा हुआ जंहिंमें रब जी रज़ा शामिल हुजे, छो त अल्लाह जी दोस्ती। हाणे वाइज़न में ॻाल्हि कई त रब जी जेका दोस्ती आहे, निमाज़ रोज़ो हज उनजो बदिलो जन्नत आहे, पर अल्लाह साईं खे राज़ी करण जा ॿिया तरीक़ा। रब जी दोस्ती हासिल करण का मामूली ॻाल्हि न आहे, या इन्हनि अल्लाह वार हासिल कई आहे। प्यारा मुस्लमान भाइरो, असांजे ठटे जो बादशाह हज़रत निज़ामुद्दीन सम्मू रहमतुल्लाह अलैह, हे वॾो अल्लाह वारो बादशाह गुज़रियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, साईं शाह मुराद शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद आहे।
हिकिड़ो दफ़ो कलम मस में बोड़े हीअं जो कलम खे सिधो कयाई त नोक नुब ते अची मख वेही रही दिल में साईं ख्याल कयो त हाणे ख़ुदा जी मखलूक आहे भले उन ई आहे मस पी ढो करे त पोइ लिखां रब जी कमज़ोर मखलूक आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मख मर्ज़ी सां उॾामी हली वई उन खां बाद लिखण शुरू कयाई त ग़ैबी आवाज़ आयो ऐ निज़ाम समा तो नमाज़ूं पढ़ियूं रोज़ा हज कया जन्नत तोखे मिली वञे आ पर मुंहिंजी दोस्ती अॼु मख जे सदके तोखे मिली आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर शान गौसे आज़म दस्तगीर गाल निकिरी पई आहे त पूरी कंदो हला हिन बुज़ुर्ग खे रब करीब फरमायो त मुंहिंजी दोस्ती तोखे अॼु मिली आहे नमाज़ रोज़ो हुन जे सदके तोखे जन्नत मिले हा बेइज़्ज़त मिले हा नेकियूं तोखे मिलनि हा पर मां रब करीब खे राज़ी करण वारो अमल तो अॼु कयो आहे मालूम थियो इंसान खे ख़ुशि करणु ऐं कंहिं यतीम ग़रीब खे जी ख़िदमत करणु अल्लाह वार अल्लाह जी मखलूक जानवर कमज़ोर इन्हनि जो ख़्यालु रखणु इन्हनि सां रब जी दोस्ती मिलंदी आहे अल्लाह जी रज़ा हासिल थींदी आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं जो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो नालो शायद अब्दुर रहमान हुयो अबू हुरैरे साईं जो नालो अब्दुर रहमान हुयो पर साईं करीम अबू हुरैरा रखियो छाजे लाइ त हिकु दफ़ो साईं करीम आया त पाण ॿिलियुनि सां रांदि पिया खेॾनि ऐं हिकु दफ़ो ईअं बि थियो साईं सुता पिया त चादर ते ॿिली सुम्ही पई ॾिठाई त ख़ुदा जी मखलूक आहे जीअं असांखे निंड प्यारी आहे हिननि जी बि निंड आहे आराम आहे छो ख़राब कयां पाण उन हिस्से चादर खे कटे नमाज़ बि वई थे पाण नमाज़ ते हलिया आया त चादर जो पला कटियो पियो मालिकनि फरमाया अबू हुरैरा ही छा पाण अर्ज़ कयूं सोना ॿिली सुती पई पोइ मूं मुनासिब न सम्झो त हिन जी निंड ख़राब कयां पासो कटे आयो आहियां नमाज़ ते पहुतो आहियां साईं मुर्की फरमायो तूं अबू हुरैरो आहीं सुभान अल्लाह माना ॿिलियुनि जे पालण वारो ॿिलियुनि सां प्यार करण वारो नालो ई अब्दुर्रहमान ख़तम अबू हुरैरा मशहूर आहे साईं इमाम हज़रत मुस्लिम रहमतुल्लाह अलैहि जी मुस्लिम शरीफ लिखी आहे इहो बुजुर्ग 100 मील पंध करे हिकिड़ी हदीस जे लाइ हलियो पोइ हुन शेखुल हदीस जेको जंहिं वटि ॾस पियो हदीस जो जॾहिं उते विया त उहो शेखुल हदीस उन जे साम्हूं पाणीअ जो ठाहो हुन मां कुते बि पाणी पीतो पाण बुजुर्ग बीठो हज़रत साईं मुस्लिम साईं सलाम कयो त साईं जवाब न ॾिनो ख़ामोश रहिया जॾहिं कुतो पाणी पी हलियो वियो उन टाइम साईं पुछियो साईं मूं तव्हांखे सलाम कयो सलाम जो जवाबु वाजिबु आहे तव्हां पहिरीं न ॾिनो पाण फरमायूं तव्हां हदीस कान पढ़ी आहे साईं जी त को जानवर पाणी पियो पियो त उते ॻाल्हाए जो वॾ तार न मथां हुनजी उञ अधूरी रहिजी वई साईं उतां खां वापसि मोटिया फरमायूं इन ई हदीस जी तलाश में 100 मील पंध हलियो अल्लाह जी मखलूक ते रहम करणु तरस खाइणु मुंहिंजा प्यारा इहा अल्लाह जी दोस्ती जे ख़रीदारी जी अलामत आहे हज़रत निज़ामुद्दीन समू रहमतुल्लाह अलैह शायदि मूं हुते उहा ॻाल्हि कई आहे अलाए कोन ही उहो बुज़ुर्ग आहे जो हिकिड़ो लाश तरंदो आयो सिंधू दरिया मां उनखे कढियऊं त हुनजे सीने में पर्ची ही प्लास्टिक में बंदि हुई कई अहिड़ी महफ़ूज़ जाइ बंदि हुई उन में लिखियलु हो त आऊं ठटे जे मुस्लमान खे चैलेंज थो कयां अवां में को जवान आहे त मुंहिंजी नमाज़ जनाज़ा पढ़ो सुभान अल्लाह हाणे जी जंहिं वक़्त में इहो जनाज़ो आयो उन टाइम 1.25 लख वली मौजूदु हुआ ठटे जे शहर में 1.25 लख उन खां पोइ जेके हलिया आहिनि उन्हनि जो त शइ कोन्हे 1.25 लख उन टाइम में मौजूदु हुयो प्यारा मुस्लमान ॿाहिरो हिन पंहिंजे पर्चीअ में लिखियो त मूंखे गुस्ल ॾिनल आहे जनाज़े जी नमाज़ कान थी आहे मुंहिंजी नमाज़ जनाज़ा उहो जवान पढ़ाए जंहिंखां कॾहिं जमात कज़ा न थी हुजे जंहिंखां कॾहिं तकबीर
उला कज़ा न थी हुजे, जेखां कंहिं वक्त भी तहज्जुद जी नमाज कज़ा न थी हुजे, जेखां विची जी नमाज जी सुन्नत कज़ा न थी हुजे, जई जवान अख जी कॾहिं बि गैर औरत ते ग़लत नज़र न पई हुजे, पर ही शर्त अञा ॾुखियो आ त कॾहिं बग़ैर वज़ू जे हीअं कर खणी आसमान ॾे न निहारियो हुजे। सुभान अल्लाह। ऐलान कयूं मस्जिदुनि में हेॾां होॾां भई आहे को अहिड़े शर्तनि वारो जो नमाज़ जनाज़ा पढ़ाए इन परदेसी जी कोन निकितो त इहो बादशाह हज़रत निज़ामुद्दीन सम्मू रहमतुल्लाह अलैह निकितो हुयो। चयाईं ठटे जा मुस्लमानों मूं पाण खे घणो लिकायो, पर अॼु रब करीम हिन जे ज़रिए मूंखे ज़ाहिर कयो आहे अल्हम्दुलिल्लाह मूं में इहे सभई शर्त मौजूद आहिनि, सिर्फ़ूं सिधियूं कयो त मुसाफ़िर जी नमाज पढ़ायां। सुभान अल्लाह। एॾो तक़वा जो साहिब हुयो बादशाह, लेकिन मुंहिंजा प्यारा रब फरमायो मां रावी थियो आहियां त मख जे करे थियो, दोस्ती पंहिंजी थी आहे त मख जे करे थी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो त इहे ॻाल्हियूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो आहिनि त न ॾियूं, पर बेटा इजाज़त फरमाए नमाज रोज़ो पुण चङो कम, नमाज रोज़ो हज पुण चङो कम, पर उहो ॿियो फहम जे मां पस्यम पिरीअ खे। सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, पोइ जेके रब जी रज़ा जा ॻोल्हा हूंदा आहिनि त रब राज़ी थिए, असांजो मालिक राज़ी थिए, हुनजे अलावा मुंहिंजा प्यारा तारीख़ में अचे थो हज़रत इब्राहिम आदम रहमतुल्लाह अलैह बैतुल्लाह शरीफ जी ज़ियारत जे लाइ हलियो हो। ॻोठां निकितो त कदम कदम ते विख विख ते ॿ रकातूं नफ़ल पढ़ंदो अचे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, जॾहिं मके पाक में पहुतो त काबतुल्लाह शरीफ नज़र न पियो अचे। अल्लाह खे अर्ज़ के मुंहिंजा मौला हेॾियूं तकलीफ़ूं काटे, मके पाक बैतुल्लाह खे ॾिसण जे लाइ आयो आहियां, काबो न आहे। आवाज़ आयो इब्राहिम सब्र कर, वादीए मक्का में मुंहिंजी बानी राबिया बसरिया आई आहे, काबो उन जी ज़ियारत जे लाइ वियो आहे। सुभान अल्लाह। अर्ज के मुंहिंजा मौला हज़रत राबिया बसरिया में छाहे, रब करीम फरमायो तव्हां काबे खे ॾिसण आया, हुआ काबे वारे खे ॾिसण आई। सुभान अल्लाह। लिहाज़ा काबो अहिड़नि माण्हुनि जो इस्तक़बाल थो करे जेके रब जी रज़ा तलबींदा आहिनि, अल्लाह खे राज़ी करण जी कोशिश कंदा आहिनि। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी ज़ात चल असां तव्हां खे इहा सोचा था फरमाए। अॼु मुंहिंजा प्यारा ॾिसो छा ज़मानो वञी बीठो आहे। नंढड़े ॿारनि जे लड़ाईअ में वॾा क़तल थियो वञनि, अख़बार पढ़ी कोन था सघूं, दिलि कान थी चए, टेलीविज़न जे ख़बरनि वारियूं पटियूं ॾिसण ते दिलि कान थी चए। अहिड़ा अहिड़ा माण्हू मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, 5 रुपया 10 पंहिंजे लेन देन ते क़तल, मुंहिंजा प्यारा झेड़ो केस फॾा, अलाए मुस्लमान किथे वञी पहुतो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो मुसलमान जो एहसास करण वारो हुयो। मदीने पाक में भुॻियल गोश्त आयो, भुॻियल गोश्त मुंहिंजा प्यारा महबूबन वटि आयो। मदीने जे साईं फरमायो असां त खाऊं था, अहिड़े कंहिं ग़रीब खे ॾियो जेको गोश्त जे लाइ सिके थो। चाह बि खणी हलियो आहे, मुंहिंजा प्यारा हिन वटि हुन वटि, हुन चयोसीं मूं खाधो आहे, अहिड़े खे ॾियो जंहिं न खाधो हुजे। ईअं गोश्त फिरी फिरी मदीने जे साईं जी बारगाह में वापसि आयो। हबीबन फरमायो ही छा? अर्ज़ कयूं साईं सभु को थो चए मूं खाधो आहे, अहिड़े खे खारायो जंहिं न खाधो आहे। सुभान अल्लाह। एॾी मोहब्बत हिक ॿिए सां। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, साईं करीबन फरमायो मोमिन पंहिंजी जा, पर मुस्लमान बि असां वटि उहो आहे जंहिंजे हथ ज़बान खां ॿिए मुस्लमान खे तकलीफ़ न पए थी हुजे, पाड़े वारो कॾहिं ॾुख हुयो न हुजे। मुंहिंजा प्यारा वीद मिट माइट को ग़रीब गुरबो कंहिंखां ॾुखायल न हुजे। हबीबन करीबन त इहो फरमायो आहे मुंहिंजा प्यारा भाउ पंहिंजा अख़लाक सुधारियो, पंहिंजे गुस्से कावड़ ते कंट्रोल कयो, पाड़े वारनि सां भलो हलो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। असां में अॼु मुंहिंजा प्यारा दोस्तो थोरी थोरी ॻाल्हि ते जेको आहे एॾो वॾो ज़ियान नुक़सान थिए थो। इन जो असुल नतीजो इहो आहे त असांजे दिलनि मंझां ख़ुदा जो डप ऐं ख़ौफ़ निकिरी वियो आहे। हिसाब किताब क़यामत जो असांखे विसरी वियो आहे। दुआ कयो रब असां तव्हां खे बि पंहिंजो ख़ौफ़ अता फरमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि
या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, हजरत पीरान पीर बादशाह जो सुनो, वालिदे मोहतरम हजरत सैयद मूसा जंगी दोस्त सूफ खाई वेठो। अल्लाह पाक फरमायो जे मूंखे राज़ी करणो आहे त हिन बाग जे मालिक खां माफ़ी वठ। फ़अलुल हकीम ला यखलू अनिल हिकमत। हकीम जो फेल हिकमत खां खाली न हूंदो आहे। उलमा किराम वेठा आहिनि त आईने जा शीशे जा ॿ रुख आहिनि, हिकिड़ो ज़ाहिर ॿियो बातिन। रब करीम जी हिकमत खे बि को सम्झंदो आहे। सो बि हज़रत सैयद मूसा जंगी दोस्त खाधो, रब करीम जी ज़ात उन खे बहानू बनाए वापसि बाग वारे ॾे मोकिलियो। असल में सूफ का ॻाल्हि कान हुई, पर हज़रत सैयद मूसा जी कुंवार उन बाग वारे सैयद जी न्याणी जेका साईं जे लाइक हुई, रब करीम उते शादी करण ते चाही। इन जे करे सूफ जो बहानू बनाए दस्तगीर जे बाबे खे रब ॾे मोकिलियो। सुभान अल्लाह। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते जॾहिं इल्ज़ाम आयो अजीज मिस्र साम्हूं हुयो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां पुछियो त ही छा? त एतिरे में हिकिड़ी माई अची गुज़री, उन जे हंज में ॿार हो। साईं फरमायो हाणे आऊं पंहिंजे पाक दामनी जो कहिड़ो सबूत ॾियां? इहो माई ॿार खयो पई वञे, इन खां पुछो मुंहिंजे बारे में। बादशाह अजीज मिस्र चयो नंढड़ो ॿार मासूम कीअं ॻाल्हाईंदो? साईं फरमायो मुंहिंजी गवाही ॾींदो। बादशाह माईअ खे सॾु कयो। उन ॿार मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो फ़ैसिलो कयो। हाणे बादशाह खे थो चवे, ईअं बि कोन थो चवे त साईं हज़रत यूसुफ हक़ ते आहे या न हक़ ते, बल्कि फ़ैसिलो थो करे वो मासूम। चवे थो बादशाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पहिरान ॾिसो, पोयां फाटल आहे या अॻियों पहिरान फाटल आहे। जेकॾहिं पोयां पहिरान फाटल आहे त पोइ संस जो इल्ज़ाम आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अॻियों पहिरान फाटल आहे त सही आहे मासूम, पर मुंहिंजा प्यारा तजवीज़ याद ॾिनई हज़रत यूसुफ जी पाक दामनी साबित थी वई। पर जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह थियो, उहो ॿार जवान वञी थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो मौला हेॾो सारो मिस्र संभालणो आहे, सॼे मिस्र जो तो मूंखे बादशाह बनायो आहे, हाणे मूंखे अहिड़ो दाना वज़ीर ॾे जो मूं सां गॾु मुल्क हलाए। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो यूसुफ अलैहिस्सलाम तव्हां मिस्र जे दरवाज़े ते सुबुह जो सवेर वञी वेही रहो, जेको पहिरियों माण्हू दाख़िल थिए इहो अव्हांजो वज़ीर आहे। साईं वञी दरवाज़े ते वेठो, ॾिसे त हिकिड़ो काठियुनि वारो माण्हू पियो अचे, गॾा ते काठियूं लॾे शहर में पियो अचे, होटलनि ते दुकान ते घरनि में सप्लाई कंदो। अल्लाह जो हुकुम हो पहिरियों माण्हू। साईं हुन गॾा वारे खे चवंदो आहे गॾा रवानो कर घर, काठियूं ला, खुदा तुंहिंजी क़िस्मत खोली आहे। मां खां वठी आयो तख़्त ते, उते पाण सां गॾु विहारी। हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मुर्के पियो, अल्लाह जी बारगाह में दुआ पियो घुरे। अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूं काठियुनि वारो त कोन घुरियो हो त मुंहिंजे घर जूं काठियूं करे अचे, मौला मूं तोखां वज़ीर घुरियो। ऐ मुंहिंजा पाक रब मूंखे तो काठियुनि वारो माण्हू ॾिनो आहे, ही छा वज़ारत हलाईंदो, ही छा मुल्क हलाईंदो? अल्लाह पाक इरशाद फरमायो कई आशिक़ बयान कयो कि इतना तो बच्चा पसंद नहीं, ऐ यूसुफ वो बच्चा है जिस पिंघोड़े विच गवाही दी। सुभान अल्लाह। मुंहिंजा नबी यूसुफ अॼु हिन ॿार खे कोन थो सुञाणी, जवान थी वियो आहे, ॾाढियूं मुछूं कढी आयो आहे, नथो सुञाणी, पर ही उहो बच्चो आहे जे नंढपण में तुंहिंजे पाक दामनी जे सबूत में फ़ैसिलो कयो। सुभान अल्लाह। मार केॾो दाना बचपन में जॾहिं ही एॾो दाना हो, अहिड़ा फ़ैसिला कई त हाणे हिन जो अक़ल छा हूंदो? ग़रीब आहे, काठियूं करे थो छा चो, पर हिन जे दिमाग़ अक़ल जी मूंखे ख़बर आहे जो तोसां हिन भलो कयो, उन जो मां बदिलो अता करे रहियो त तुंहिंजो वज़ीर बनाए रहियो।
फैल हकीम ला यखलू अनिल हिकमत हिकमत हकीम जो फेल हिकमत खां खाली न हूंदो आहे। रब करीम भी हज़रत सैयद मूसा खे इहो दाणू खाराए मुंहिंजा प्यारा वापसि मोकिलण जो इशारो कयो। छाजे लाइ जो साईं जी कुंवारो ते हज़रत सैयद मूसा जंगी दोस्त मोटी हलियो आहे। हलंदे 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 उहो बाग ॾिठाई त दजले दरिया जी कंदीअ ते आ। पक थी त हिन बाग जो सूफ़ आहे। पाण लही उन बाग में विया। मज़दूर हारी वेठा हा। पुछा कयनि वॾा हिन बाग जो मालिक केरा, बाग जो संभालू केरा। उहे हारी मज़दूर चवण लॻा अचण वारा साम्हूं वॾो वण आहे। उन वण जी छांव में हिन बाग जो मालिक सैयद अब्दुल्ला सोमैया जेको ईदैन खे छॾे बाक़ी हर ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे। सुभान अल्लाह। सोमई माना रोज़े वारो वो जवान आहे जेको हर ॾींहुं रोज़ो रखंदो आहे। ओ अचण वारा अल्लाह जो कामिल वली आहे। साईं हली उन वण हेठि आया। हज़रत साईं सैयद अब्दुल्ला सोमई नमाज़ पढ़ी रहियो आहे। मिठाई साहब जो फरमाए त कशे चेल कशा अदा डेल कयाऊं दुबरा लाहूती लतीफ़ चे तन खे ॾियनि तसा पे गुरुअ जे गसा पासे कनन पाण खे। बाग में जवान मुसल्लो विछायो अल्लाह जी इबादत में मशगूल आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। उन जमात में नालो लिखायो वेठो हो, नमाज़ पढ़ी रहियो आहे। शाह साहब जो फरमाए प्रिया संदी पचार में अचे जन आराम दुनिया पुछन मौसम मौत जे। सलाम वराई बुजुर्ग सलाम वरायो। साईं सैयद मूसा जंगी दोस्त फरमायो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उन बुजुर्ग साईं ने निहारे पान फरमायूं वालेकुम अस्सलाम या सैयद मूसा जंगी दोस्त। हज़रत सैयद मूसा जंगी दोस्त अर्ज करण लॻो क़िबला साईं पंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे। हिन बाग में मुंहिंजो पहिरियों भेरो अचण थियो आहे। हिन इलाइक़े में मां पहिरियों दफ़ो आयो आहियां। तव्हां मुंहिंजे नाले खां कीअं वाक़िफ़ आहियो? मूंखे तव्हां कॾहिं ॾिठो? कीअं था मूंखे सुञाणो? साईं सैयद अब्दुल्ला सोमई रहमतुल्लाह अलैह फरमायो अचण वारा जई तोखे सूफ़ जी माफ़ीअ जे लाइ रवानो कयो आहे उन रब मूंखे तुंहिंजो नालो एड्रेस पतो ॿुधाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। साईं पोइ भला छा थींदो? सूफ़ मूं खाधो आहे जो बाग जो माफ़ी मिलंदी? साईं फरमायो माफ़ी मिलंदी। हिकिड़ो त तो बाग जो सूफ़ खाधो आहे, पहिरीं बाग खां माफ़ी वठणी पवंदी, पोइ मां मालिक आहियां मूंखां माफ़ी वठणी पवंदी। साईं बाग खां कीअं माफ़ी वठां? फरमायूं कुझु अरसे ताईं तव्हां बाग जी ख़िदमत कयो। इन में राज़ हो बाग जी ख़िदमत में जो साईं जी जेका न्याणी हुई, जेका साईं जे रिश्ते में अचण वारी हुई, दस्तगीर बादशाह जी अमर बणजण वारी हुई, उन जे हद जवानी में अञा कुछ देर हुई। इन जे करे पाण रोके रखियऊं। बुजुर्ग अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर रोंबो खयो, कोडर खई बाग जी ख़िदमत में शुरू थी विया। कुछ अरसे खां बाद मोटी आया। पाण अर्ज कयो आहे सैयद सगोरा अब्दुल्ला सोमई हाणे छा थींदो? साईं मुर्की फरमायो बाग तोखे माफ़ कयो आहे, हाणे असांजी माफ़ी माफ़ करण अञा बाक़ी आहे। मुंहिंजी न्याणी आहे जेका अखियुनि खां ॾिसे कान थी, कननि खां ॿुधे कान थी, ज़ुबान सां ॻाल्हाए कान थी सघे, हथनि सां कमकार नथी करे, पेरनि सां हली कान थी सघे। इन मुंहिंजी न्याणी सां शादी कंदे तॾहिं माफ़ी मिलंदे। सुभान अल्लाह। साईं अर्ज़ कयो क़िबला साईं मूंखे इहो संग बि क़बूल आहे। रब राज़ी थिए, अल्लाह साईं राज़ी थिए जंहिंजे लाइ हेॾो मूं पंधु कयो आहे, हेॾियूं तकलीफ़ूं काटियूं आहिनि। निकाह बाग में थियो आहे, बाग में निकाह पढ़ियो हुयो साईं सैयद अब्दुल्ला सोमई रहमतुल्लाह अलैह, जेको मुंहिंजा प्यारा पाण हसनी सैयदा
ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो उन्होंने फरमायो निकाह थी वियो आहे हाणे तव्हां वञो पंहिंजी कुंवार सां मिलो जॾहिं साईं कमरे ॾे आया कमरे जी चांठ ते कदम रखियाऊं ॾिठाऊं हिकिड़ी शहज़ादी आहे एॾी हसीन आहे सुभान अल्लाह कुरान पाक साम्हूं खोले कुरान पाक जी तिलावत करे रही आहे कुरान पाक जूं लोलियूं ॾेई रही आहे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो साईं यकदम पोइते मोटिया अॻे सूफ़ बग़ैर इजाज़त खाधो आहे हेॾी तकलीफ़ खणी पई आहे वरी कई ॿी बग़ैर शहज़ादीअ ते नज़र पइजी वञे त अञा पोइ उनजो नतीजो छा निकिरंदो पोइते जो मोटिया त शहज़ादी पुकारियो ऐं मुंहिंजा घोट मां तुंहिंजी कुंवार आहियां पोइते न मोट हली आहे चवण लॻो जे मुंहिंजी कुंवार आई त तुंहिंजे बाबे ते अखियुनि खां कान थी ॾिसे तूं त क़ुरान पाक खोले पंहिंजे अखियुनि सां पढ़ी रही आहे ॾिसी पढ़ी रही आहे ज़ुबान खां तुंहिंजो बाबो चवे थो ॻाल्हाए कान थी क़ुरान शरीफ़ तूं ज़ुबान सां पढ़ी रही आहे मुंहिंजे कदमनि जो आवाज़ तो ॿुधो सभु कुझु तुंहिंजा आज़ा सही सलामत आहिनि हे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे हज़रत उम्मुल ख़ैर सैयदा फातिमा रहमतुल्लाह अलैहा फरमायो ऐ सैयद सगोरा असल में मां हिन ई जाइ में पैदा थी आहियां हिन जाइ खां मां ॿाहिरि कदम कोन रखियो आहे ॿाहिरि जो मूं कमु कोन कयो आहे ॿाहिरि मूं ॾिठो ई कोन्हे ॿाहिरि जूं शयूं मूं ॿुधियूं न आहिनि ॿाहिरि जा आवाज़ मूं ॿुधा न आहिनि हिन ज़बान सां मूं ॿाहिरिनि वारनि सां कलाम कोन कयो आहे इन जे करे बाबो चवंदो आहे हिन जूं अखियूं कहिड़ियूं जंहिं कुझु न ॾिठो हिन जे कननि कुझु न ॿुधो हिन जी ज़बान कंहिंसां न ॻाल्हाए सघी हिन जा पेर ॿाहिरि न निकिता हिननि जे हथनि ॿाहिरि जो कमु कोन कयो हथां के मां बाबा जो बाग बि कोन ॾिठो आहे मुंहिंजा प्यारा तहज्जुद गुज़ार आहे रोज़े वारी आहे कुरान पाक जी तिलावत करण वारी आहे पाण फरमाइण लॻी त मूंखे बाबो इन्ही जे करे इन्हनि अलक़ाबनि सां यादि फरमाईंदो आहे हाणे फ़ैसिलो तव्हां कयो मुंहिंजा प्यारा अमर अहिड़ी जो सुभान अल्लाह बाबो अहिड़ो जो सुभान अल्लाह ये तक़वा जा दरिया जॾहिं पाण में मिलिया त वलियनि जो सरदार बादशाह पीर दुनिया में हली आयो सुभान अल्लाह जहिड़ो बाबो साईं ओड़ी वरी तक़वा वारी अम्मा मुझा प्यारा पाण में शादी थी गॾिया त पीरनि जो पीर दुनिया जे तख़्ते ते आयो साईं जी अमर थी फरमाए 9 महीना गौसल आज़म मुंहिंजे बतन पाक में हुयो 9 महीननि ताईं मलाइक मुबारक ॾींदा हुआ वलीअ वारे वारे सां मूंखे मुबारक ॾींदा हुआ रमज़ान शरीफ़ जी पहिरीं रात आहे पहिरियों रोज़ो आहे साईं सैयद मूसा जंगी दोस्त अबू साले थो फरमाए मां रात जो सुतो पियो होसि जई रात मुझो फर्जंदे अर्जमंद दुनिया में अची रहो हो मुझा प्यारा दोस्तों फरमान था रात जो मदीने जे साईं मुखे ज़ियारत कराए फरमायो अबू साले उठी भी तमा तोखे मुबारक ॾियां मां उठी बेदुस मालिकन भाकुर पाए पान फरमायो उल फरमाइण जो तर्जुमो अल्लामा आरिफ बिल्लाह मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ में कयो आहे साईं मुबारक ॾिनी त गौसे आज़म दरमयाने औलिया चू मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया मदीने जे साईं फरमायो ऐ सैयद मूसा जंगी दोस्त तोखे मुबारक हुजे खुदा अज तोखे वो पुट पाक अता फरमाए रहियो आहे जेको वलियन में ई आहे जे मां मुस्तफा जो नबियन में शान आहे ये वलियन में शान वारो आहे जे मां नबियन जो सरदार आहियां ये तुंहिंजे घर वो फर्जंद अची रहियो आहे जेको वलियन जो सरदार आहे अबावा कई सरदारा तॾहिं चवंदा मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो आ चोरन खे अबदाल बणाए कोझा किनरा छो बख्शाए
को झाकिनरा थो बख्शाए जेके सैयद जी आओ कीर तंहिंखे लर न लोडो आ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लर न लोडो आ यारे बारे करण सवाबा दुश्मन लाए जियरे अजाबा दुश्मन लाए जियरे अजाबा जन मिस्र विरहाया खीर तंहिंखे लहर न लोडो आ मुर्शिद आ जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोडो आ वो कामिल पीर जेको यारी शरीफ कंदो आ उन्हीं जो मेहमान थींदो हाणे कल राति मुंहिंजो प्रोग्राम हो टंडे मोहम्मद खान खां मथे हिकिड़ो ॿाराड़ी जो इलाइक़ो हुयो साईं शाह करीम दरगाह खां पोइ वरी हेठि रस्तो वञे थो उते हुया वॾो ॻोठो फर्स्ट क्लास आशिक़ रसूल ऐं साईं गौस पाक जी यारी करण वारो उते जो जेको पेशमाम हो मौलाना महमूद साहब जेको दरगाह ख्यारी शरीफ वारनि जो मुरीद हुयो खलीफ़ो अच्छी दाढ़ीअ वारो ऐं वॾो नेक सूरत सीरत जवान हो मूंखे इहे यारहीं शरीफ जे हवाले सां मैं ॿुधाए त साईं आउं हर साल वॾी यारहीं शरीफ कंदो आहियां आलिम घुराईंदो आहियां पोइ मूं गुज़िरियल साल यारहीं कई उन में जेको मूं मौलवी तजवीज़ कयो वाइदे जे लाइ उहो न आयो त मुंहिंजी दिलि ॾुखारजी पई मूं चयो त ही छा ईअं असां पोइ दुआ करे छॾी भत भत वराए छॾियोसीं वाइज़ कोन थियो मौली साहिब न आयो मूंखे ॾाढो ॾुख जो राति जो सुतो पियो आहियां त बगदाद वारे साईं ज़ियारत कई पाण फरमायूं तो त ॾींहुं मल्हायो असां तो वटि आयासीं बाक़ी को अचे न अचे हुनजी मर्ज़ी आहे सुभान अल्लाह असां त तो वटि आयासीं असां त तुंहिंजे तॾे ते आयासीं असां तुंहिंजी मोहबत खे ॾिठोसीं बाक़ी हाणे ॿियनि सां तुंहिंजो वास्तो आहे त पोइ ठीकु आहे बाक़ी असां तो वटि आयासीं कदम भरे आयासीं ख़ुदा तोखे ख़ुशि रखे तूं मुंहिंजी तारीख़ मला को अचे न अचे को खाए न खाए उनजी मर्ज़ी प्यारा मुसलमान भाइरो हज़रत पीरान पीर दस्तगीर सुभान अल्लाह यारहीं शरीफ असांजो पीर भाई आहे खैरपुर जो आहे मुंहिंजा प्यारा उहो पियो ॻाल्हि करे असां हर महीने यारहीं कंदा आहियूं वॾी यारहीं में बि खीर विराईंदा आहियूं मुंहिंजी न्याणी खीर पचाईंदी आहे अल्लाह जो शान उहा गौस पाक जी यारहीं पचाईंदी आहे पर बावजू पचाईंदी आहे गुस्ल करे कपड़ा नवा पाए बावजू तरीके से खुशबू लगाए यारी शरीफ जो ताम पचाईंदी आ वा न्याणी थी चवे मां खीर पचायो रात जो सुती पई आया त मां ॾिसां थी हिकिड़ो अछी दाढ़ी वारो बुजुर्ग आ उहे चवे पियो त ओ छोकरी खीर जी प्याली खणी आ मां खीर जी प्याली खणी आयसि त उन में चमचो भी विधम त उन बुजुर्ग वो चमचो कढी छॾियो पाण आंगर सां चटण शुरू कयो आंगर सां खाई चटे प्याली पूरी क्यों तो पुछम साईं तव्हां केर आयो पाण फरमायूं कोन थी सुञाणी जंहिंजी यारहीं बावजू पचाई आ सो दस्तगीर मां सुभान अल्लाह जेके यारहीं कंदा आहिनि असां उते वेंदा आहियूं पर जेके बावजू पाकाई सां एतमाम कंदा आहिनि उन्हनि जी खाईंदा बि आहियूं असांखे शौक़ु थियो त तुंहिंजी यारहीं शरीफ जो खीर खाऊं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो बहरहाल साईं जी अम्मा थी फरमाए ऐं पंहिंजो बाबो तो फरमाए रात जो सुतो पियो आहियां त मदीने जे साईं मूंखे ख्वाब में या बिशारत ॾिनी उन रात सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह दुनिया जे तख़्ते ते आयो अम्मा थी फरमाए त रोज़ो बंदि थी चुको हो मां दस्तगीर खे खीर पियाण जे लाइ सीने लॻायो त पाण मुंहिंजा प्यारा चिट्टो इशारो हीअं करे पंहिंजे कंध मुबारक खे हिलाए पाण मां अम्मा खे इशारो कयो त जी जलमा ॿिया ॿार वॾा थींदा बालग थींदा पोइ रोज़ो रखंदा मां दस्तगीर आहियां बादशाह पीर आहियां रब तो फरमाए तुंहिंजे लाइ हाणे खाई रोज़ो आहे सुभान अल्लाह गम दे जाम हा जमण सां मदीने जे साईं जी शरीयत जी पाबंदी ऐं मुंहिंजा प्यारा रोज़ो शुरू कयूं अम्मा थी फरमाए त जॾहिं जेसि ताईं रोज़ो न खुलंदो हो पीरनि जे पीर कॾहिं बि खीर न वरितो रोज़ो माण्हू खोलींदा हुआ साईं बि खीर वठंदा हुआ
वरी रोज़ो बंद थींदो हो त साईं खीर न पीअंदा हा। प्यारा मुसलमान भाइरो, अम्मा उम्मुल खैर सैयदा फातिमा रहमतुल्लाह अलैहा थी फरमाए, 2 साल मूं पीरनि जे पीर खे मुंहिंजा प्यारा खीर मुबारक प्यारो, मूंखे 2 सालनि में यादि न आहे जो मां कॾहिं पंहिंजे बचड़े खे बग़ैर वुज़ूअ जे खीर प्यारियो हुजे। रात आधी हुजे, ॾींहुं हुजे, सी हुजे, गर्मी हुजे, पीरनि जो पीर रोए, मां अॻ में उथी वुज़ू कयां, वुज़ू करे हो पंहिंजे बचड़े खे खीर पियाइण, जेसि ताईं दस्तगीर खीर पियो पीअंदो हो, मां अल्लाह जो क़ुरान पई मथां पढ़ंदी हुयसि। प्यारा मुसलमान भाइरो, तरबियत निहारो। अॼु मुंहिंजा प्यारा, असां में तरबियत बिल्कुलु कान रही आहे। असांजो ॿार वॾो थींदो, गार ॾींदो त माउ पीउ मुरकंदा, खिलंदा त असांजो पुटु हाणे गारियूं सिखियो आहे। ईअं न त उन ॿार खे ॻाल्हाइनि, सम्झाइनि प्यार सां, पुटु जेको लफ़्ज़ तो ॻाल्हायो आहे इहो पंहिंजी शरीयत में सुठो न आहे, पंहिंजे माउ खे नथो वणंदड़ आहे, पंहिंजे माशरे जो लफ़्ज़ न आहे, पुटु इहो लफ़्ज़ आईंदा न ॻाल्हाईंदो कर। हाणे माउ पीउ जो वेठा हिक ॿिए खे गारियूं ॾियनि त पोइ पुटु कोन सिखंदा। घर जे माहौल में गारियूं हूंदियूं त बच्चा बि सिखंदा। मुंहिंजा प्यारा, जेकॾहिं वॾा पंहिंजे किरदार खे दुरुस्त कंदा त नंढनि ते बि असरु पवंदो। ॿार जी माण्हू मुंहिंजा प्यारा दोस्तो तरगीब करे ॿार खे सम्झाए, ऐं जेकॾहिं को ग़लति क़दम करे त हुनखे मिठी ज़बान सां सम्झाईंदो, छो जो कच्चो ज़हन आहे, पर मुंहिंजा प्यारा मज़बूत ज़हन हूंदो आहे। इन दौर में जेका ॻाल्हि दिमाग़ में वेही रही सा वरी मरंदे दम ताईं कान विसरंदी। अहिड़ो ज़हन हूंदो आहे। हिफ़्ज़ क़ुरान वारो दौर बि इहो आहे। इन दौर में भली तरगीब थी वञे। हज़रत साईं ख्वाजा फरीदुद्दीन शकरगंज रहमतुल्लाह अलैह कुतुबा वक़्त जो कुतुब, इहो बि साईं जो नवाज़िल आहे गौस बाग जो। साईं फरीदुद्दीन शकरगंज रहमतुल्लाह अलैह, साईं फरीदुद्दीन, साईं गौसल आलमीन, साईं शेख सादी शीराज़ी, साईं कलंदर बादशाह, इन्हनि जो दौर हिकु आहे। ये 4 ही बुजुर्ग विया गौस पाक जी ज़ियारत जे लाइ, त साईं जो नालो पिया ॿुधूं था कि हरी फैज़याब थी अचो। उते जो पहुता त उन वक़्तु साईं विसाल फरमाए विया। विसाल फरमाया, बगदाद शरीफ़ में पुछा क्यों, भला साईं कंहिंजे हवाले फैज़ करे विया? चो हासी हिते साईं उमर शहाबुद्दीन सोहरवर्दी आहे, उन खे साईं फैज़ ॾेई विया आहिनि। पोइ ये 4 ही बुजुर्ग साईं वटि अची वेठा। साईं शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह, साईं जो माइटनि नालो रखियो उमर, ऐं शहाबुद्दीन साईं गौस पाक पान नालो रखियो, छो त साईं जे वालिद साहब खे धीअरूं हुयूं, पुट जी औलाद कान्हे। पोइ साईं गौस पाक वटि आयो, 7, 8, 9 नियाणियूं थी वयूं। हाणे दुआ कयो, दस्तगीर आहीं, हो साईं वक़्त जो मूंखे रब पुट ॾे। त साईं इस्तग़राक़ी हालत में वेठा हा। फरमायो, वञ वञ तोखे पुट थींदो। हे वियो, वरी कुदरत अल्लाह जी हिनखे नियाणी ॼमी। नियाणी ॼाई, कावड़ में चादर में वेड़े खणी आयो, चई दस्तगीर नियाणियूं मूं वटि बि खोलो पहिरियों पाण संभाल। साईं फरमाया, ही छा? तुसीं तव्हां वटि आयो हुउसि मुंहिंजो त मूंखे पुटु कोन थो थिए, पोइ तव्हां चयो पुटु थींदो, पर थी त नियाणी आहे। साईं जिन खे टोड़ायो, मूं चयो हो त तोखे पुटु थींदो। साईं बोलियो, तुम इस्तग़राक़ी हालत में हा। पाण फरमाया, असांजी ज़बान मां निकितो हो छा त तोखे पुटु थींदो? चईसि हा, जेके मजमूए टोड़ सभिनी ॿुधो। पाण फरमायूं, जेकॾहिं दस्तगीर चयो आहे त चादर ला पुटु ई हूंदो। सुभान अल्लाह। ये जो चादर ला है, नियाणी ना है, पुट है। तो साईं उन जो नालो रखियो शाह। साईं फरमाया, अमान जो नालो असां उमर था रखूं। साईं फरमाया, असां रखूं था शहाबुद्दीन। पोइ हाणे हे पंहिंजो घरनि में वेठा आहियूं। अहिड़ी ॻाल्हि, साईं जा हे जेके सावंदा ये एतिरा डिघा जो निमाज़ में कुलनि ते उछला विझंदा, छो त नियाणी जो असर आख़िर ताईं रहियो साईं में। यह निशानी रही थे गौस पाक जी। हजरत उमर शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह फरमायो, असां माहियत दीन आयूं, दीन खे जियारियोसीं। शहाबुद्दीन माना दीन खे अॻिते जवानी बख़्शे, अॻिते दीन जी ख़िदमत करे, सो इहो ई जवान आहे। साईं फैज़ याब कयो। पोइ ये 4 ही बुजुर्ग अची साम्हूं वेठा। हजरत साईं उमर शहाबुद्दीन, साईं गौसल आलमीन ॾे निहारे पाण फरमायूं, तव्हां छाजे लाइ पंधु कयो आहे? अर्ज़ के साईं, मक़ाम गौसियत दरकार आहे, जेकॾहिं सखी आयो त करम कयो। पाण फरमायूं, मुल्तान वञो, माण्हू अवां जो नालो भुलिजी वेंदा, सभु गौसल आलमीन चवंदा। तव्हां भले चओ न चओ, माण्हू तव्हांखे गौसल आलमीन चवंदा।
एॾो फैज़ जो दरियाओ से उमर शहाबुद्दीन सोरवती हज़रत साईं फरीदुद्दीन खां पुछूं तव्हां ॿुधायो साईं असांखे कुतुबियत जो मक़ाम खपे साईं फरमायो तव्हां वञो हिंदुस्तान जी सरज़मीन ते कदम रखो तव्हांखे माण्हू पाणी कुतुब आलम छॾींदा हज़रत साईं कलंदर बादशाह के फरमायो तव्हां खारा पंध कयो आहे अर्ज़ कयूं सोना कलंदरी खपे पाण फरमायो वञा पंहिंजे इलाइक़े में वञी कदम रख तूं चओ न चओ पाण तोखे नंढा वॾा कलंदर चवंदा हाणे साईं जो नालो आहे मोहम्मद उस्मान पर घरू भरू आम माण्हू खे नालो यादि कोन्हे अमा हलो कलंदर अमा कलंदर बादशाह यानी एतिरो होलावरी साईं जो हौसला आलमी मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अहिड़े नमूने सां टिन जवाननि खां पुछूं टिनी खे नवाज़ूं साईं शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह खां न पिया पुछनि साईं खां न पुछूं त छाजे लाइ साईं पाण ॻाल्हायो पाण वैसे असीं बि साहिल आहियूं दस्तगीर जे दर्जा आहियूं हौस पागल साईं त कोन्हे तव्हां इनायत फरमायो पाण फरमायूं असां इन जे करे कोन पुछो जेका शइ तूं तलबण आयो आहे उन ताईं अञा असां बि कोन पहुता आहियूं ॿुधूं पिया पहुता न आहियूं मुंहिंजा साईं कहिड़ी शइ साईं फरमायो तूं मूंखां इश्क घुरण आयो आहे इश्क जी मंज़िल ते असां अञा कोन पहुता आहियूं उहा इश्क जी मंज़िल अञा मथे आहे इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर पीर कामिल खां सिवा लहरियूं लंघाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर हाँ जिन इश्क कमायो खुदा जो कसम अखियुनि जे साम्हूं अली अकबर जड़ा जवान तड़पंदा रहा हज़रत अली असगर जड़ा जवान तड़पंदा रहा मगर हुसैन आसमान दे न्यारे मुरकंदो रहो इश्क जो एडो मकाम प्यारा मुसलमान भाइरो हजरत मौलाना शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह अर्ज कयो साईं कुछ तो ॾियो फरमायूं इश्क असांजा वे मंज़िल माणी काना उते वञूं पिया जॾहिं पहुचूं पोइ अचजा तेस ताईं मां दुआ थो घुरां अल्लाह कंदो ईरान में जेका मोहब्बत ईंदी तुंहिंजे शेरो शायरी सां ईंदी सुभान अल्लाह या दुआ घुरा तो पर वह मंजिल तोखे ॾेई कोन थो सघां हज़रत साईं कुतुब आलम साईं शेख फरीदुद्दीन शकरगंज रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि यादि अची वई अॻिते बि तव्हां ॿुधल आहे पर मुंहिंजूं माऊं भेनरूं जेके नयूं उभरी मथे आयूं शादियूं कयूं औलाद वारियूं थियूं उहे बि ॿुधनि त औलाद जी तरबियत कीअं थींदी आहे हज़रत फरीदुद्दीन शकरगंज 4.5 सालनि जो आहे अमर थी चए पुट अल्लाह जी निमाज़ न पढ़ंदे मूंखे न थोरी सी मां पढ़ां थी तू भी पढ़ अम्मा अल्लाह जी नमाज पढ़ा तू जो कम कंदो आया तू अठाना चाराना रुपयो आलू खर्ची दी है अल्लाह जी नमाज पढ़ भी अल्लाह तो मूं को ॾिठो आहे रब मूंखे खर्ची दींदो या न अमर सोचो तो पुट मुझे फरीद जी मोहब्बत खंड सां आहे पान फरमायूं पुट रब करीम जी नमाज पढ़ंदे तो अल्लाह से तोखे रोज नमाज जे बदले खंड खाराईंदो सुभान अल्लाह चओ मां खंड खाराईंदो हो पुट खंड खाराईंदो हाणे अम्मा नमाज पढ़े साईं के वज़ू कराए ऐं वज़ू कराए मुसल्ले ॾे आणे त अॻ में पुड़ी ठाहे मुसल्ले जे हेठां रखी छॾे नमाज पढ़ी सलाम वारे अम्मा खंड पुट मुसल्लो खण मुंहिंजा प्यारा पुड़ी तैयार पई आहे खंड खाए मुरके ऐं चवे अम्मा सौदो त नक़दो नक़द लॻो पियो आहे नमाज पढ़ंदा रहंदासीं खंडियूं खाईंदा रहंदासीं ईअं कुझु ॾियारो हलियो हिकिड़े ॾियारे साईं नहर जे पासे में हिकिड़ो ग्राउंड आहे उन में यारनि सां रांदि वेठो खेॾे सांझी जी बांग आई पाण भॻा फरमायूं ऐ दोस्तो हलो निमाज़ जो टाइम थी वियो निमाज़ पढ़ूं खंड खाऊं ॿार खिलंदे रहिजी विया चवे फरीद छा थो पाण नहर ते आया वज़ू करे घर पहुता अमल इंतज़ार करे मुसल्लो वेले रखी छॾियो हो जॾहिं फरीद ईंदो त ॾिठो वेंदो हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन शकरगंज रहमतुल्लाह अलैह आया ऐं पाण यकदम मुसल्लो लाहे उन ते बीजी रहिया अम्मा हलिया मां निमाज़ तो पढ़ां ॾिसो पुट वज़ू करे आ अम्मा मां वज़ू करे आयो आहियां मुसल्ले ते बीठो आहियां
मां सोचो अगे त वज़ू कंदो हो त मां खंड रखी वेंदी हुअसि अज मुसल्लो विछाए बीठो आ हाणे खंड रखंदुसि त चवंदो अम्मा नमाज़ खुदा जी नुक़सान पंहिंजे घर जो खंड पंहिंजी घर जी थी इस्तेमाल थे तूं चवे थी त रब खाराए तो रब त कोन थो खाराए पाण अछल वारन खे खंडराए रब खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मां जीजल मां जो जेको कम हो सो मूं कयो नमाज जो आदि मूं बनायो खंडियूं खाराए मुसल्ले ते मूं बिहारियो आ मुंहिंजा मौला जेको जीजल मां जो कम हो सो मूं करे छॾियो आ अॻिते तूं संभालण वारो आहीं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर शान गौसे आजम दस्तगीर शान गौसे आजम दस्तगीर फैज़े नैमिया फैज़े नैमिया प्यारा मुसलमान भाइरो रब करीम जी रात ऐलान फरमायो फरीद जी अम्मा तो पंहिंजो कम पूरो कयो अॻिते संभालण वारो मां रब आहियां फरीदुद्दीन शकरगंज नमाज पढ़ाए सलाम नमाज पढ़ी सलाम वरायो मां खंड पुट नौ रोज मुसल्लो खणंदो आहियां पुड़ी खणंदो आहियां मुसल्लो हटा एतिकाद बि त ॾिसो न रब में भरोसो हो त रब संभालींदो एतकाद ॾिसो साईं जे अमल जो मुंहिंजा प्यारा मुसल्लो जो साईं खणे अॻे पुड़ी अॼु हौज़ आहे जेको खंड सां कंझनि सां भरियो पियो आहे सुभान अल्लाह चवां ही छा अॻे पुड़ी अॼु हौज़ फरमायूं पुट अॻे असां रखंदा हुआसीं अॼु रखण वारो रखी वियो आहे असांजे रखण में रब करीब जे रखण में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾिसो त केॾी औलाद जी तरबियत कंदियूं हुयूं इहे असांजूं माऊं भेनरूं पुराणे ज़माने जूं औरतूं पंहिंजे बच्चनि जूं तरबियतूं कंदियूं ई तरबियत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बच्चो गार ॾे बच्चो झेड़ो करे बच्चो ग़लति ॻाल्हि करे त उनखे सम्झाइण माइटनि जो कमु आहे माइट बचपन जा हुन जा उस्ताद आहिनि उनखां पोइ अॻिते मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजनि उस्तादनि वटि ईंदो आहे पर नंढपण जा उस्ताद माउ पीउ हूंदा आहिनि नंढपण जी तरबियत जा मालिक माउ पीउ हूंदा आहिनि पंहिंजे बच्चनि ते ईअं नज़र रखो माहौल ते नज़र रखो इंशा अल्लाह ताला इहे बच्चा अॻिते हली तव्हांजा फर्मा बरदार थींदा पर हाणे हिकिड़ो त बग़ैर वुज़ूअ जे खीर पियारियूं वरी जो खीर पीए साईं गौस पाक जी अम्मा क़ुरान पढ़े असांजूं माऊं भेनरूं मुंहिंजा प्यारा साम्हूं डामूं हले पियो रिकार्ड गानूं हले पियो बच्चे खे खैर प्यारे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे बच्चा नाफ़रमान थींदा आहिनि पोइ धागनि तावीज़नि जे लाइ असांजूं माऊं दुआउनि जे लाइ डोड़ंदियूं आहिनि पर जे शुरू खां तरबियत सुठी रखनि त रब बि मदद फरमाईंदो आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह मुसलमान भाइरो पीरन दे पीर दी अम्मा दी फरमाए बस साल मूं खीर प्यारो मूंखे यादि न आहे जो हिकु दफ़ो बि बग़ैर वुज़ू जे मूं प्यारो हुजे खीर पीअंदा मां क़ुर पढ़ंदी हुअसि हुनजो नतीजो इहो निकितो जो जॾहिं बादशाह पीर 4 सालनि जा थिया सैयद अबू साले रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बचड़े खे मदरसे में वठी आयो आहे मौलवी साहब अब्दुल कादिर जीलानी खे क़ुर पढ़ा मौलवी साहब तो चवे साईं पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सोनो बादशाह पीर निहारे पियो पढ़े कोन थो 2 दफ़ा मौलवी साहब पढ़ायो नथो पढ़े साईं मौलवी साहब चयो अबू साले कहिड़ो पुटंदो आहे जंहिंजो पंहिंजो पढ़ण जो इरादो ई कोन्हे को मूंड ई कोन्हे को शौक़ ई कोन्हे को कंहिंखे वठी आया हो मुंहिंजा प्यारा हज़रत अबू साले थो पुछे पुट अब्दुल कादिर पढ़ो छो कोन था मौलवी साहब पढ़ाए तो पढ़ो त मुर्की निहारे बाबा साईं माफ़ कजो मां सोच में आया त कीअं पढ़ा जीअं उस्ताद तो चवे तीअं पढ़ा या जीअं ईअं पढ़ा जीअं मुंहिंजो रब थो फरमाए सुभान अल्लाह
पुट रब छा थो चए उस्ताद छा थो चवे बाबा उस्ताद तो चवे बिस्मिल्लाह रब तो फरमाए जॾहिं कुरान पढ़ो त फस्तइज़ बिल्लाह औज़ु बिल्लाह पहिरीं पढ़ो बिस्मिल्लाह पोइ पढ़ो मौलवी साहब चवे तो बिस्मिल्लाह रब तो चवे औज़ु बिल्लाह कंहिंजी मञा कहिड़े तरीक़े ते कुरान पढ़ां साईं हाणे तव्हां बियो मूंखे जेतिरो यादि आहे मां पढ़ां थो पोइ अॻिते पढ़ाइजो औज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह अलिफ लाम खां कुरान जो शुरू कयो 84 पारा साईं झट में पढ़ियो मौलवी साहब जो चवे अबू साले ही छा मुंहिंजो इम्तिहान वठण आयो छा तव्हांजो बच्चो त अॻ में पढ़ियल आहे मुंहिंजे इम्तिहान मुंहिंजे वठण जे लाइ वठी आयो आहे साईं अबू साले तो फरमाए मौलवी साहब हे पहिरियों मदरसो आहे जंहिंमें मुंहिंजो बच्चो आयो आहे अॻ में किथे कोन पढ़ियो आहे ऐं मुंहिंजा पुट अब्दुल कादिर हे कुरान किथे पढ़ई बाबा अम्मा खीर प्यारींदी पोसी पारो अधु जेको कुरान पढ़ंदी मां उन वक़्तु यादि फरमाए छॾियो सुभान अल्लाह जमदे जाम हो वाकई दस्तगीर बादशाह पीरन जने मुझा प्यारा दोस्तों साईं हिकड़ी करामत उन खां पोइ दुआ ख़ैर था घुरो बगदाद शरीफ जे मदरसे में आया उन टाइम में उन दौर में हिकिड़ो ईसाई या पादरी आ उन्हनि मुसलमाननि खे परेशान कयो परेशान हीअं कयईं चई त असांजो नबी ईसा अलैहिस्सलाम मुआ ॾियारींदो हो मुअल जिंदा कंदो हो कुरान अवां जो थो चए अवां जे कुरान में लिखियो पियो आहे त ईसा मुआ ॾियारा कंदो हो अवां पंहिंजे कुरान मां मूंखे असांखे साबित करे ॾेखारियो त अवां जे नबी को मुअल जिंदा कयो को मुओ ॾियारियो मूंखे कुरान खां ॾेखारियो असांजे कुरान में वाकई असांजे महबूब जे लाइ ईअं लिखियल कोन्हे को हदीस खां साबित आहे ॿिए वाक़ियातनि खां साबित आहे कुरान पाक में मुंहिंजा प्यारा अहिड़ो को ज़िक्र कोन्हे को ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ई आहे ईसाईअ खे वज मिली वियो उन मुंहिंजा प्यारा इहो मज़बूत दलील कायम कयो त तव्हां चओ था त कुरान अवां जो कुरान चवे थो त ईसा मुआजिरा कया अवां जे नबीअ जे लाइ अहिड़ी ॻाल्हि कोन्हे मालूम थियो त असांजो नबी अवां जे नबीअ खां शान में मथे आहे फ़ैसिलो बादशाह वटि वियो बादशाह चयो ॻोल्हियो को अहिड़ो अल्लाह जो बानू हुजे जेको हिन खे मुंहुं तोड़ जवाब ॾियो बाक़ी क़ुरान में त कोन्हे हाणे ईसाई खे जवाब कीअं ॾियूं हिकिड़ो फ़क़ीर उथी बीठो आहे साईं मुंहिंजो तालुक बगदाद शरीफ़ सां जेको वॾो मदरसो आहे बगदाद जी इस्लामी यूनिवर्सिटी आहे हुन में हाणे जो जवान आयो आहे अब्दुल कादिर महियुद्दीन हुन जो नालो आहे असां ॾिठो आहे हुन जूं वॾियूं करामतूं आहिनि हुन पीरनि जे पीर खे घुरायो मूंखे ख़बर आहे उहो ई जवान जवाब ॾेई सघे थो माण्हू मोकिलियऊं दस्तगीर सोने खे वठी आया बादशाह पीर आयो बादशाह वॾी इज़त एहतराम सां विहारियो सैयद खानदान जो पाक नफूस आहे नंढड़ो आहे वेठो आहे पाण फरमायूं बादशाह असांखे छाजे लाइ घुरायो आहे बादशाह सॼी सूरत हाल ॿुधाए त हे पादरी माण्हुनि जो मथो खाई वियो आहे इलाही माण्हू गुमराह करे वियो आहे चवे थो क़ुरान खणियो पियो हले त क़ुरान में ॾेखारियो तव्हांजे नबीअ मुर्दो ज़िंदा कयो या न असांजे नबीअ जे लाइ अव्हांजो क़ुरान थो चए त ईसा अलैहिस्सलाम मुआजिरा कंदो हो हाणे माण्हुनि खे गुमराह पियो करे इन खे जवाब ॾियणो आहे बादशाह पीर फरमायो नंढड़ा उथी बीठा फरमायूं साईं वो आहे किथे जो हो पादरी साईं बाह खां वरतो फरमायूं तूं छा ॼाणी क़ुरान मां क़ुरान खे रखो पहिरीं असां तोखे जवाब ॾियूं था बाह खां वठी बादशाह हलो पंहिंजा माण्हू वठी हलो साईं उनखे तकिड़ो वठी जेको बगदाद जो वॾो कब्रिस्तान हुयो उन कब्रिस्तान में साईं वठी आया पाण फरमायूं क़ुरान छॾ तूं मुंहिंजे महबूब नाने साईं जी ॻाल्हि छॾ ही भरियो कब्रिस्तान आहे हिन में अरसे जूं क़बरूं आहिनि 100 सालनि जूं क़बरूं आहिनि अरे ईसाई क़बर ते हथ रखण तुंहिंजो कमु आहे उन मुए खे उथारे मुहम्मदी कलमूं पढ़ाइण मां दस्तगीर जो कमु आहे सुभान अल्लाह वाह सुन्ना वाह
उन गोले गोले सॼे कब्रस्तान ओ टुटल कब्र ही बिल्कुल जंहिंजा अॾा किरी हा खॾो थी वियो हो उन ते वञी हथ रखियो त हेॾी पुराणी कब्र वारो मोह आहे इन खे साईं कीअं हॾा बि ख़तम थी विया पीरनि जो पीर आयो पाण फरमायो आहे बि अव्हां जो ईसाई ढोल वॼाईंदो हुयो ऐं 100 साल हिन खे थी वियो आहे उथंदो पर हाणे ईसाई कोन रहंदो।